जोईअ में पीपीए जे पुराणे जियाले तूफ़ानी कामरेड लाल बख्श भाऊटे जे पुट सरफराज़ भाऊटे खे जोई पुलिस बिना जवाज़ खंबे गुम करे छॾियो। पीपी जियाले पारां थाणे अंदर पुट जी पुछाबाज पुलिस 3 ॾींहनि खां खंबे गुम कयल नौजवान सरफराज़ भाऊटे खे 90 ग्राम चरस जे केस में चालान करे छॾियो। पीपीए जे पुराणे जियाले तूफ़ानी कामरेड लाल बख्श भाऊटे तरफ़ां जोई पुलिस जी ज़्यादती खिलाफ़ दादू जोई रोड ते धरणो हयो, जे सबब ईंदड़ वींदड़ ट्रैफिक जाम थी वई। पीपी जियाले मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जोई थाणे ते मुक़रर थियल एसएचओ ऐं वॾो मुंशी बिना जवाज़ बीमार पुट खे शहर मां 3 ॾींहं अॻु होटल तां खंबे गुम कयो। 3 ॾींहनि खां पुट जी ॻोल्हा करण बाद जोई थाणे ते पहुतुसि, जिते ख़बर पई त एसएचओ जोई ऐं वॾो मुंशी बेगुनाह पुट मथां 99 ग्राम चरस जो कूड़ो इल्ज़ाम लॻाए खेसि फासायो आहे। हिननि चयो त पीपीए जो पुराणो जियालो हुजण जी सज़ा ॾिनी पई वञे। पीपी हुकूमत हूंदे असांजे औलाद मथां चरस जा कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो, एमएनए रफीक जमाली, एमपीए साले शाह जिलानी समेत एसएसपी दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो त जोई पुलिस तरफ़ां बिना जवाज़ नौजवान पुट सरफराज़ भाऊटो मथां दाख़िल चरस जो कूड़ो केस ख़त्म करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿिए सूरत में मासूम ॿारनि समेत एसएसपी दादूअ जे आफिस अॻियां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल शुरू कंदुसि। मोहम्मद हनीफ लिगारी, टोंग न्यूज़, जोई।